सेवा ॾाढो सरल साधन आहे भगवान खे राजी करण जो। सेवा सां ॾिसो भाई आम इंसान भी राजी थी वेंदो आहे, सेवा सां संत भी राजी थी वेंदा आहिनि, ऐं सेवा सां भगवान भी राजी थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। जेकर मां भगवान जी सच्ची सेवा कयां तो परमात्मा मूं ते राजी थी वेंदो। हाणे जी कुछ साल पहिरों जी घटना संत ॿुधाईंदा आहिनि, लॻभॻि 50-60 साल पहिरों जी, कि हिकिड़ा संत हुया, उन्हनि जे शरण में हिकिड़ो बालक रहंदो, सेवा कंदो ऐं समर्पण हुयो। वो असां वांगुरु न हुयो कि संत उन सां प्रेम कनि त बढ़िया आहे, हाँ उन्हनि खे चाहिनि त ॾाढो सुठो, उनजी हा में हा मिलाइनि त संत ॾाढा सुठा। अगरि केॾी उनखे डांट बि पए, उनखे डांटनि बि संत, केॾीमहिल चिल्लाइनि बि, केॾीमहिल क्रोध बि कनि उनजे मथां, तॾहिं बि राजी रहंदो। उनखे चइबो आहे समर्पण भाव। और नंढो बालक हुयो, 10-12-15 साल जो, बसि भजन कंदो, सेवा कंदो ॾाढी प्रेम सां। त सेवा सां संत राजी थी विया। उनखे जेॾीमहिल सेवा कंदे ॾिसंदा त संतनि जी अखियूं भरिजी ईंदियूं कि वाह 15 साल जो ॿार एॾी प्रेम सां सेवा थो करे, एतिरी त असां बि पंहिंजे गुरुअ जी न कई आहे। चओ हरे राम। एॾो सुंदर बालक, एॾो सुंदर हिन जो भाव, त संत उन ते राजी थी विया। बसि कृपा थी वई, उन ते राजी थी विया, उनजी सेवा बि पूरी थी वई। हिकु ॾींहुं अचानक संत वेठा हुया, हाणे उहे त्रिकालदर्शी हुया संत, भजन कनि पिया, भाव हुयो। अचानक उहो सेवक कुछ सेवा पियो करे, नज़रुनि जे साम्हूं आयो त संतनि हुनजो भविष्य ॾिसी वरितो कि अरे बसि हाणे कुछ ॾींहंनि में हिनजी मृत्यु लिखियल आहे। हे वीचारो बालक 15 साले जो, ऐं बसि हाणे असांखे छॾे हली वेंदो। चओ हरे राम। एॾी वीचारे हिन सेवा कई आहे, पर अञा सेवा हुनजी, भक्ति हुनजी पूरी न थी आहे। अञा हिन भगवान खे पातो न आहे, ऐं असांजी शरण में आयो आहे, त असां चाहियूं था हिन ई जन्म में उद्धार करे वञे। वरी अलाए घणे जन्म हिनखे वठणा पवंदा, भक्ति मिले न मिले, अहिड़ा दर मिलनि न मिलनि, सेवा मिले न मिले, सत्संग मिले न मिले। दया अची वई संतनि खे। 2-4 ॾींहं पोइ हुनजी मृत्यु लिखियल। जंहिं ॾींहुं हुनजी मृत्यु हुई, उन ॾींहुं संतनि सॾु कयो, चयो प्यारा छा थो करे? चई बाबा मां खाली आहियां, आज्ञा कयो। चई सेवा कंदे? जी साईं। चई चरण दबाए। संतनि जा चरण दबाइण लॻो। संतनि चयो जेसि ताणी मना न कयूं तेसि ताणी चरण छॾिजा न। चओ हरे राम। जेसि ताणी असां आज्ञा न ॾियूं तेसि ताणी चरण छॾे काॾे वञिजा न, ऐं मुख में प्रभु जो नाम रख। बसि निरंतर भगवान जो नाम राम 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 जाप कंदो रहो। चयो जी बाबा। 15 साल जो ॿार संतनि जा चरण दबाइण लॻो, ऐं मुख में राम 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 सीताराम सीताराम चवण लॻो। संतनि खे बि निंड अची वई, आराम थियो, बढ़िया। पर संतनि जी आज्ञा, 1-2 कलाक उन जोर ॾिना, उहो संत आराम करे उथी विया, पर उन जोर ॾियण छॾिया न। चरण दबाईंदो रहियो चङी तरह, ऐं राम नाम जाप कंदो रहियो। 2-3 कलाक गुज़री विया, समय थी वियो, काल आयो, यमदूत आया। संतनि खे साफ़ पूरा नज़र आया उहे, छो जो संतनि जी अहिड़ी भक्ति थियल। काफ़ी दूर यमदूत बीठा। संतनि बि समय ॾिठो, भाई समय पूरो थी वियो आहे हिन जो, बसि कुछ ही पल बाक़ी आहिनि, कुछ सेकेंड बाक़ी आहिनि। पर उहो यमदूत साम्हूं न अचनि। समय गुज़री वियो, जेको समय कंहिंजे लाइ न बीहंदो आहे। चओ हरे राम। उहो समय गुज़री वियो हुनजी मृत्यु जो, पर उहो बालक सेवा करे, संत उन्हनि खे जेको नाम ॾिनो उहो नाम जपे। एतिरे में यमदूत उहे परियों खां ई हथ जोड़ण लॻा। संतनि आवाज़ ॾिनी, चयूं भाई परे छो बीठा आहियो, साम्हूं अचो। चओ हरे राम। साम्हूं अचो न, हिन बालक जो समय पूरो थी वियो आहे, हिन जा प्राण वठण ई तव्हां आया आहियो, वठी वञो। तो यमदूत हथ जोड़े संतनि खे चवण लॻा कि बाबा इहो त तव्हांखे बि ख़बर आहे कि जेसि ताणी बालक तव्हांजे चरणनि सां जुड़ियल आहे, असांजी ताक़त न आहे हिनखे वठी वञण जी। चओ हरे राम। जेसि ताणी तव्हांजे चरणनि सां जुड़ियल आहे, असांजी ताक़त न आहे हिनखे वठी वञण जी, हिन जा प्राण कढण जी। तव्हां दया कयो, तव्हां दया कयो, छो जो काल त कंहिंजे लाइ न बीहंदो आहे। तॾहिं संतनि जा वचन ध्यान सां ॿुधजो। संतनि चयो प्यारा असांखे बि ख़बर आहे काल कंहिंजे लाइ न बीहंदो आहे, पर इन ॿार जी सेवा ते असां राजी थी विया आहियूं। इन बालक जी जेकी भावना आहे, श्रद्धा आहे, उन ते असां राजी थी विया आहियूं। असांजी आज्ञा कोन्हे हिनखे मोकल ॾियण जी, असांजी इहा आज्ञा आहे, असांजो इहो भाव आहे कि इन ई जन्म में बालक जेको आहे भगवत प्राप्ति करे, भगवान जो खूब भजन करे, ताकि इनखे पोइ वरी कॾहिं जन्म मरण में न अचणो पए।
चओ हरे राम। एतिरो संतन जो चवण, वो यमदूत हथ जोड़े वापसि हली विया। चओ राम। ये कृपा थी वई उन बालक ते, और संतन उन्हनि खे भक्ति कराई, भजन करायो, खूब नाम जपायो, ऐं उनजो जीवन सफल बणायो। चओ जय श्री कृष्ण।